नाज़रीन अपडेट का नालू अहम ख़बर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़िम जोखियो जे क़त्ल जो नोटिस वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जाम गोराम के गिरफ़्तार करण की हिदायत कर छड़ी है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त जवाबदार केतरा भी बाअसर हुजन उन्हनि खे कानून के पकड़ में आंदो वञे। अवां ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़िम जोखियो जे क़त्ल जो नोटिस वरितो है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जाम गोराम के गिरफ़्तार करण की हिदायत कर छड़ी है। पीपी चेयरमैन जो चवण है त जवाबदार केतरा भी बाअसर हुजन उन्हनि खे कानून की पकड़ में आंदो वञे। अवांखे अपडेट का नालू अहम ख़बर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़िम जोखियो जे क़त्ल जो नोटिस वरितो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जाम गोराम के गिरफ़्तार करण की हिदायत कर छड़ी आहे। बिलावल भुट्टो जो चवण है त जवाबदार केतरा भी बाअसर हुजन उन्हनि खे कानून की पकड़ में आंदो वञे।